وعد الله المؤمنين والمؤمنات جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها ومساكن طيبة في جنات عدن ورضوان من الله أكبر ذلك هو الفوز العظيم يا أيها النبي جاهد الكفار والمنافقين واغلظ عليهم ومأواهم جهنم وبئس المصير اللهم صل على سيدنا ومولانا محمد وآله وصحبه أجمعين मुअज़्ज़िज़ीन हज़रात, बिरादरान इस्लाम, अल्लाह ताला असां इंसान ज़ात ते ख़ासि एहसान फरमायो जो हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे असां ॾांहुं रसूल करे मोकिलियईं। 1.25 लख नबियनि जो सरदार, इमामुल अंबिया, नबियनि जे अरवाह में ख़तम नबूवत जो ताजदार सैयदना मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अहिड़ीअ तरह हिन दुनिया जे जहान में ख़ातमुन नबीयीन सैयदुल मुरसलीन ला नबी बादहू, इन खां बाद क़यामत ताईं नबी न थिए। अल्लाह ताला फरमाए अल्यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम नेमती व रज़ीतु लकुमुल इस्लाम दीना। अॼु मां तव्हांजे दीन खे मुकम्मल कयो, नेमत खे पूरो बणायो ऐं तव्हांजे इस्लाम खां मां राज़ी थियुसि। अल्लाह ताला असांजे दीन इस्लाम खां राज़ी आहे। असांजो दीन इस्लाम शुरूआत थिए थो कलमे तय्यब सां, ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। इहो आहे कलमो पाक। हिकिड़ी दुनिया अहिड़ी आहे जेका इन कलमे पाक खां सफ़ा परे आहे। ला इलाहा इल्लल्लाह चवण वारा ई न आहिनि, उहो कंहिं ख़ुदा खे नथा मञनि। इनकार इनकार, मगर उहे मञण वारनि जे मुक़ाबले में थोरा आहिनि। अल इज़्ज़ लित्तकासुर, अल्लाह ताला मञण वारनि जी इज़त कई आहे, उन्हनि जी कसरत कई आहे जेके ला इलाहा इल्लल्लाह चवनि था। हिकिड़ी दुनिया, हिकिड़ो मुक़ाबिलो, वरी ॿी दुनिया जो ॿियो मुक़ाबिलो ला इलाहा इल्लल्लाह में तव्हां सां ॿधल आहिनि। अल्लाह तव्हां सां मञनि था, अल्लाह जे मञण में ॿधल आहिनि, ला इलाहा खे नथा मञनि। अल्लाह जो वजूद, अल्लाह जी हस्ती, अल्लाह जी हिकिड़ाई घणी दुनिया तस्लीम करे थी, इन में सभु ॿधल आहिनि। बाक़ी ला में ॿियो कोन्हे कोई, इन ॻाल्हि में कुझु असां खां परे आहिनि। तक़रीबन हो ॿियनि खे बि ख़ुदा मालिक, नफ़ो नुक़सान ॾींदड़ सम्झनि था। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अहिड़ी क़ौम में उथिया हुआ जेके अल्लाह सां गॾु ॿियनि खे बि मालिक सम्झंदा हुआ, पंहिंजो कारसाज़ ॼाणंदा हुआ। मके मुकर्रम जा माण्हू हिन असांजे मुल्क हिंदुस्तान में बि हिकिड़ी अहिड़ी क़ौम मौजूद हुई जेका अल्लाह खे त मञे पई, पर ॿिया बि केतिरा अल्लाह जा शरीक उहा क़ौम सम्झे पई। हिंदू क़ौम ला इलाहा जी तलवार जॾहिं नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हथ में खईं ऐं माण्हुनि तस्लीम कयो उन्हीअ खे, त
हिकिड़ा माण्हू परे थी बीठा पाण फरमायो त बोइस्त बिसाइफ अलाह मूंखे तरार हथ में ॾिनी उमिरत अन उकातिल नास मूंखे हुकुम थियो त माण्हुनि सां लड़ाई करियां हता यक़ूलू ला इलाहा इल्लल्लाह जेसिताईं ला इलाहा इल्लल्लाह चवनि सिर्फ़ अलाह खे मञण वारा ला इलाह न चवण वारनि सां बि लड़ाई करणी आहे माना अलाह खां सवाइ ॿियो कोन्हे हिकिड़ो अलाह आहे अलाह आहे इन ॻाल्हि खे दुनिया घणी मञे थी ॿियो कोन्हे इन में माण्हू केतिरा परे न सघनि हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जॾहिं मके मुकरम में ला इलाह जो अखर चयो त उहे माइट मिट अमीर हाकिम काविड़जी विया चयो अलाह ताला पाण सां गॾु ॿिया बि केतिरा शरीक कया आहिनि तूं ला उन्हनि जे लाइ न चओ कोन्हे कोई ईअं न चओ तोखे पोइ जेकी घुर्जे त असां ॾियूं पाण फरमायाऊं त हिकिड़े हथ में सिज ॿिए हथ में रखो चंड तॾहिं बि मां चवंदुसि ला इलाहा इल्लल्लाह अलाह खां सवाइ ॿियो कोई कोन्हे इहो चवणो कोन्हे फरमाया उमिरत अन उकातिल नास हता यक़ूलू ला इलाहा इल्लल्लाह मूंखे हुकुम थियल आहे त मां माण्हुनि सां विढ़ां लड़ाई करियां बासनी अल्लाह बिसैफ ॿी रिवायत में थो अचे इमाम अहमद थो रिवायत करे बोइस्त बिसैफ अलाह ताला मूंखे तरार हथ में ॾेई उथारियो त जेको मञींदो वञे तुंहिंजे जमात में ईंदो वञे जेको न मञींदो वञे उहो तरार जे साम्हूं भली अचे तुंहिंजी तरार कमु करे पोइ नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे 10 सालनि जे थोरे अरसे में 27 जंगियूं कयूं फरमायो सारी दुनिया जे लाइ मूंखे ला इलाहा इल्लल्लाह चवराइण जो हुकुम आहे पोइ जे चई विया त बसि अल्हम्दुलिल्लाह असां उहे मायूं जेके ला इलाहा इल्लल्लाह चऊं था अलाह जो फज़ल आहे केतिरी अहिड़ी क़ौम आहे जेका कलमो ई नथी पढ़े केतिरी अहिड़ी क़ौम आहे जेको अलाह खे थी मञे असां उहे आहियूं जेके अलाह खां सवाइ ॿिए जो इनकार करियूं हिकिड़े अलाह खे मञूं ऐं हिकिड़ा ई उनजी तस्लीम करियूं ऐं उनजे तौहीद खे असां दुनिया में ॿुधायूं इहो अलाह जो फज़ल ऐं फरमायाऊं जोइल रिज़्क़ी अला रुमह जोइल रिज़्क़ी अला रुमह इहा बि रिवायत आहे इमाम अहमद बिन हंबल रिवायत करे बुखारी में बि इहा रिवायत अचे थी जुल्द पहिरें में जोइल रिज़्क़ी अला रुमह इब्न उमर थो रिवायत करे सिफ़ो 408 सिफ़ो 408 अध हेठि सिट जोइल रिज़्क़ी अला रुमह अलाह ताला मुंहिंजो रिज़्क़ नेज़े जे नौक ते कयो आहे माना रब ताला मूंखे तरार हथ में ॾिनी त माण्हुनि खे चओ त चवनि ला इलाहा इल्लल्लाह ऐं इहो नेज़ो ऐं भालो हथ में खणी जेके न मञनि तिन सां लड़ाई करियो मुल्क फतह कंदा वञो हुकूमत तव्हांजी थींदी वञे इनल अर्द लिल्लाह ज़मीन अलाह जी आहे योती मयशा जंहिंखे ॾे अलाह ताला जे दीन पखेड़ण में जंहिं बि शख़्स खे अलाह तबारक व ताला इन मुल्क जो मालिक बणाए फरमायो जोइलत लियल अर्द मस्जिद आहे रूए ज़मीन सारी मुंहिंजे लाइ मस्जिद बणाई वई आहे सारे रूए ज़मीन ते जाते बि वणे मां सजदो करे सघां त उहा मुंहिंजी मस्जिद आहे किथे बि हुजे मशरक़ में मग़रिब में जुनूब में शिमाल में समुंडनि में पहाड़नि में काबे ॾे मुंहुं करे ऐनमा कुंतुम फवल्लू वजूहकुम जाते बि हुजो मुंहुं काबे ॾे करियो हीअ आहे इस्लाम हीअ आहे दीन अलाह ताला जी हिकिड़ाई इहा इस्लाम जी पहिरीं शइ
ऐं काबतुल्लाह जी इज़त, इहो इस्लाम जो अमली नुक़्ते नज़र। निमाज़ वॾे में वॾो रुकुन आहे। फरमायूं मन तरक सलात अमदन फ़क़द कफ़र, जेको ॼाणी वाणी निमाज़ छॾे थो तंहिं कुफ़र कयो। मुंहिंजे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बाबा निमाज़ पढ़ो, निमाज़ न छॾिजो, निमाज़ न छॾिजो। माण्हू सबूत ई नथो ॾेई सघे, अमली तरह सां सबूत ई नथो ॾेई सघे त पाण मुस्लमान आहे जेसिताईं निमाज़ न करे पढ़ी ॿुधाए। निमाज़ पढ़े त पोइ सम्झबो त इहो मुस्लमान आहे। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन काहूं कंदा हुआ। अरब ममालिक में, अरब इलाक़नि में का राति जो काह कंदा हुआ, सुबुह जो बाखुन फुटण ते काह कंदा हुआ। मक़सदु इहो हूंदो त जंहिं तरफ़ बांग ॿुधण में अचे ओॾे लश्कर ॾनबो। हिते निमाज़ आहे तंहिं करे लश्कर हेॾे काफ़रनि जे मुल्क ते वञे। जंहिं ॻोठ में, जंहिं इलाइक़े में बांग आई, इहा निशानी हुई सुबुह जो, इन ते न चढ़ाई कबी। पोएं वक़्त में ईअं जॾहिं अरब सॼो फतह थी वियो त पोइ सुबुह जो निकिरंदा हुया। जीअं ख़बर पई त बांग त कंहिं न ॾिनी आहे शहर, जाॾां बांगूं आयूं ओॾो रुख लश्कर जो मोड़े, जिन ॻोठनि में बांग न अचे उन्हनि ते वञी हमलो कनि। तव्हां सम्झी सघो था त इहा इस्लाम जी एॾी निशानी आहे। फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन, जॾहिं बांग बांगो चवे थो ऐं उहो आवाज़ पखिड़िजे थो, जेसीं त आवाज़ वञे थो तेसि ताईं वण, भितर, पथर, कख, काना सभु क़यामत ॾींहुं शाहिदी ॾींदा त असां तुंहिंजे बांग जो आवाज़ फलाणे शख़्स खां ॿुधो, शाहिदी ॾींदा। उहे ई शख़्स शाहिद नथा बीहनि। इन बांग जा अफ़सोस आहे जो उहे ई शख़्स शाहिद नथा थियनि जेके निमाज़ ते ई नथा अचनि, उहे शाहिदी बि न ॾींदा। अल्लाह रहम फरमाए, मुस्लमानो निमाज़ पढ़ो। इस्लाम ऐं कुफ्र जे विच ते फ़र्क़ु निमाज़, इंसान ऐं हैवान जे विच ते फ़र्क़ु आहे तहारत। इंसान जो जिस्म पाक हूंदो, पेशाब कंदो, पाखानो कंदो, इस्तंजो कंदो, सफ़ाई कंदो, वट धोअंदो। हैवाननि में इहा शइ कान्हे। उहो शख़्स हैवाननि खां जुदा ई न थियो आहे जेको पेशाब कई उथियो हलियो वञे ऐं पाकाई न करे। अलाह फरमाए थो, उलाइक कल अनाम, इहे जानवरनि जहिड़ा आहिनि, बल हुम अज़ल, अञा बि गुमराह। छो त जानवरनि खे इहा तहारत फ़र्ज़ कान्हे, हिन मुस्लमान ते इहा तहारत फ़र्ज़ आहे, इंसान ते इहा तहारत फ़र्ज़ आहे। फरमायूं त ॿिनि शख़्सनि खे अज़ाब थी रहियो आहे। सुवारीअ ते चढ़िया थी विया, उहो सुवारीअ ट्राह खाधो, कचर मुबारक, पाण लही बीठा। गौर कयूं त ॻाल्हि सम्झ में अची वई। उते क़बरूं हुयूं जेके रथल हुयूं। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन थे अल्लाह ताला उहो हाल खोलियो। इहो हिकिड़ो रूहानी मक़ाम ऐं मर्तबो आहे। अज़ाब थी रहियो हो ॿिनि क़बरुनि में। फरमायो त मां इहो ज़बान थी कबीर, कंहिं वॾी ॻाल्हि में अज़ाब कोन्हे। अमा अहदहुमा फयमशी बिनमीमा, हिकिड़ो चुगलखोर हो, हुतां जी ॻाल्हि हुते, हुतां जी ॻाल्हि हुते। ईअं करण जी कहिड़ी ज़रूरत आहे? ॻाल्हि करणु ॾुखी आहे, न करणु त सवली आहे। वमल आख़िर फला यस्तनज़िहु अनिल बौल, ॿियो पेशाब खां परहेज़ न कंदो हो। इस्तनज़िहु अनिल बौल फइन आमत अज़ाबिल क़ब्र मिन, फरमायो त पेशाब खां परहेज़ करियो। घणो करे अज़ाब क़ब्रुनि में जेको थिए थो माण्हुनि खे गिरफ़्तार पेशाब जे करे, जो थोड़ा उन्हनि जे जिस्मनि ते पवनि था, बाक़ाई नथा कनि। आम अज़ाब क़ब्र जो, अल क़ब्र रौज़तुम मिन रियाज़िल जन्नत औ हुफ़रतुम मिन हुफ़रिन नीरान, क़ब्र जहन्नम जे खॾनि मंझां हिकिड़ी खॾ आहे या बेहिश्त जे बाग़नि मंझां हिकिड़ो बाग़ आहे। अल्लाह तव्हां असांजे क़ब्रुनि खे बेहिश्त जो बाग़ बणायो। बाग़ पोखिबो आहे, पोइ हुन जूं छाऊं बि हासिल कबियूं, फल बि हासिल कबा। बाग़ लॻायो दुनिया में त क़ब्र तव्हांखे वक़्त ते कमु अचे। बाग़ आहे इहो जो पाण खे पाक रखो, अलाह खे सजदो करियो, रब ताला जी तरफ़ झुकी पओ। काबे जी इज़त, काबे जी मरकज़ियत, अलाह जी हिकिड़ाई, हे ॿ। टियों आहे क़ुरान पाक। अलाह ताला फरमाए थो
नज़ल बिहिर रूहुल अमीन। ही क़ुर पाक जिब्राइल अलैहिस्सलाम तो वटि खणी अची पहुचायो आहे ऐं इहो हुयो फी लौह महफूज़, लौह महफूज़ में हुयो। उतां अल्लाह ताला हिन खे आंदो तव्हां ॾे मोकिलियो। फइन्नहु नज़लहु अला क़ल्बिक, ही क़ुर पाक नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे क़ल्ब अतहर ते नाज़िल थियो। क़ुर पाक एॾो वसी आहे, एॾो अज़ीम आहे। फरमाए थो त ही क़ुर शरीफ़ एॾो घणो आहे, एतिरो घणो आहे जो जेकॾहिं इन क़ुर पाक जो मज़ामीन लिखजनि ऐं मतालिब लिखजनि, मां नफ़िदत कलमातुल्लाह, अलाह जा ॿोल कोन खुटनि, ॻाल्हियूं कोन खुटनि। जेको रब ताला ही क़ुर शरीफ़ असां ॾिनो आहे, इन जा मज़मून ऐं मतिलब, इन जूं ॻाल्हियूं एॾियूं वॾियूं आहिनि, एतिरियूं घणियूं आहिनि जो 7 समुंड मस बणजनि, दुनिया जा वण कलम थी पवनि त बि अलाह तबारक व तआला जा कलमात न खुटनि। हाणे इहो एॾो अलाह जो कलाम तव्हां ज़हन में रखो, अणखुट। अलाह तो फरमाए अलम नशरह लक सदरक, नबी असां तुंहिंजो सीनो केॾो वॾो कयो आहे, केॾो वसीउ कयो आहे। फइन्नहु नज़लहु अला क़ल्बिक, इहो क़ुर एॾो वॾो तुंहिंजे क़ल्ब ते लथो, इहो सारो क़ल्ब ऐं दिलि तुंहिंजी इन क़ुर खे समाए वई। हे जेके असां मुस्लमान आहियूं, नबीअ जो एॾो वॾो ईमान आहे, एॾो वॾो ईमान आहे, एॾो हिकिड़े नुक़्ते मर्कज़ी में गॾियल आहे। तॾहिं तो फरमाए अलम नशरह लक सदरक, असां तुंहिंजे सीने खे एॾो खोलियो, वज़अना अन्क विज़रक, ऐं तो तूं ॿार बि लाथोसीं। अलाह ताला फरमाए थो हीउ क़ुर शरीफ़ तमामु ॻरो आहे। लौ अनज़लना हाज़ल क़ुरान अला जबलिन लरअयतहु ख़ाशिअन मुतसद्दिअन मिन ख़शयतिल्लाह, जेकर ख़ुशूअ में, नियाज़मंदी में टुकड़ा टुकड़ा थी वञनि हा जबल, जेकॾहिं मां क़ुर उन्हनि ते नाज़िल कयां हा। इन्ना सनुल्क़ी अलैक क़ौलन सक़ीला, हे क़ुर भारी कलाम असां तुंहिंजे क़ल्ब ते लाथो आहे, ॻरो कलाम। पर ववज़अना अन्क विज़रक, अहिड़ो ॿार असां तो ते विधो अल्लज़ी अनक़ज़ ज़हरक, जंहिं तुंहिंजे कमर खे टोड़ियो थिए, पर उहो ॿार तो हल्को करे छॾियो थिए। अलाह तबारक व तआला क़ुर पाक जो तमामु वॾो शान कयो आहे। आख़िरी किताब टी शइ, चोथों आहे वजूद मसूद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अलाह ताला फरमायो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन, असां तोखे मोकिलियोसीं जहाननि ते रहमत करण ख़ातिर, तूं जहाननि जी रहमत। इहा अलाह जी रहमत आहे जो ज़ोर सां माण्हुनि खे मुस्लमान बणायो वञे, ज़ोर सां माण्हुनि खे कलमो सेखारियो वञे। फरमायो अलाह ताला अजब थो करे जो ज़ंजीरनि में ॿधराए वरी पाण उन्हनि खे जन्नत में थो पहुचाए। साहब अर्ज़ कयो कीअं? फरमायो जंग ते हलंदा आहियो, पोइ काफ़िरनि ते फतह थींदी आहे, पोइ उन्हनि खे ज़ंजीरनि में ॿधी वठी ईंदा आहियो, पोइ असां वटि रही रही आहिस्ते हुननि खे इस्लाम सम्झ में ईंदो आहे। अॻे जहन्नमी हुया, अलाह ज़ंजीरनि में ॿधनि, हाणे वरी तव्हां सां गॾु जन्नत में हलंदा। फरमाए थो वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन, असां तोखे जहाननि ते रहमत करण लाइ मोकिलियो आहे। अलाह जी रहमत, अलाह जो बयान, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वजूद मसूद। रब ताला रहमत कई, बयान पाण ॾिनई, ॿुधाई नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वजूद। माना अलाह जे रहमत जो वजूद ऐं नक्शो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जिस्म अथस। जंहिंजी रहमत तंहिंजो बयान, नबी जो वजूद। अलाह तबारक व तआला रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे रहमत करे मोकिलियो। हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे रब ताला अहिड़ी हिकिड़ी वॾी शख़्सियत अता फरमाई जो जेका नबी जी रहमत ई तंहिंजो सायो ऐं पाछो वरी हिकिड़े शख़्स जे क़ल्ब ते पियो। पाण फरमायो अरहम उम्मती बि उम्मती अबू बकर, मुंहिंजे सारी उम्मत में वधीक रहम कंदड़, वॾे में वॾो रहीम, जंहिंजी रहमत सारे उम्मत ते पखिड़िजी वञे, नबियनि खां बाद रहीम अबू बकर सिद्दीक़। अलाह जी रहमत, अलाह जो बयान, नबी जो वजूद, रसूल जी रहमत, रसूल जो बयान, सिद्दीक़ अकबर जो वजूद।
ॿिन्ही रहमतुनि जो पाण में तलाज़ुम ऐं मुनासिबत ॾिसो। 4 शयूं आहियूं: अल्लाह, काबो, क़ुरान, रसूल। रसूल जी रहमत, अल्लाह जी रहमत। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़माने में 2 शख़्सनि दावा कई नुबुवत जी। अल्लाह ताला फरमायो वला के रसूल अल्लाह व खातमुन नबियीन, अल्लाह जो रसूल नबियनि जी पुॼाणी, क़यामत ताईं कोई नबी न थिए। इहो फ़ैसिलो थी वियो क़ुर में। यमन में हिकिड़ा 2 शख़्स हुआ, यमन मुल्क आहे अरब जे पासे, दावा कयो नुबुवत जी। माण्हू हर वक़्त में कहीं बि नई ॻाल्हि जे कढ लॻी पवंदा आहिनि। अवाम कल अनाम, माण्हू आम आहिनि हैवाननि वांगुरु, हैवाननि खे जाॾे तड़ लठ खणी था हलियो वञो। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन दरवाज़ो बंदि कयो इन शर ऐं फितने जो। हज़रत फ़ैरोज़ यमनी दैलमी सहाबी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो घोड़े सवार हुनखे साथ करे ॾिनऊं, वञ असवद अनसीअ सां जंहिं यमन में हुकूमत क़ाइमु कई आहे लड़ेसि ऐं ख़तमु करेसि। अलाह ताला खां दुआ घुरियऊं फतह ऐं कामयाबी जी। हज़रत फ़ैरोज़ वियो, यमन में पहुतो, लतीफ़ हीलनि सां हुनजे जाइ ते राति जो चढ़ी वियो, जिते उहो बादशाह थी ऐं नबी बणिजी उन मुल्क में हुकूमत कंदो हो। हुनजे बंगले ते चढ़ी वियो, हू सुतो पियो हो, वञी हुनखे क़तल कई ऐं उते पाण हुकूमत क़ाइमु कई। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंदे घोड़े सवार मोकिलियईं मुबारक जहिड़ा। अल्लाह अल्लाह जे रसूल जो दुश्मन, ख़ातमियत जो दुश्मन क़तल थी वियो, तंहिंजी तव्हांखे बिशारत हुजे। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुबारक मोकिली। उहे 5 ॾींहं ते पहुता, छो त यमन मुल्क ऐं मदीनो मुनव्वर घणो परे। यमन मके मुकरम खे वेझो, मदीनो मुनव्वर खे घणो परे आहे। 5 ॾींहं ते पहुता। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उन फतह वारे ॾींहं 3 ॾींहं ते पंहिंजे रब ॾे हलिया विया। इहा ख़बर न पई, पर अलाह ताला ही इंतज़ाम करे छॾियो, जंहिं वक़्तु फतह थी उन वक़्तु जिब्राईल अलैहिस्सलाम खे हुकुम कयईं त मुंहिंजे मोहम्मद अलैहिस्सलाम खे वञी ॿुधाए त तुंहिंजो दुश्मन नुबुवत जो मुद्दई कूड़ो फ़ैरोज़ जे हथां क़तल थी वियो, तव्हांखे ख़ुशख़बरी हुजे, पंहिंजे उम्मत खे बि ॿुधाए। नबी संजन साहब अकराम खे घुराए ॿुधायो त जंहिं फ़ैरोज़ खे असां मोकिलियो हो उन खे अलाह फतह ॾिनी, काफ़िर जहन्नम रसीद थियो। माण्हुनि खे ख़बर पइजी वई। एॾी ॻाल्हि इहा वॾी अहमियत जहिड़ी हुई, अलाह जिब्राईल जे ज़रिए ॿुधाई। जेकॾहिं रुगो उहो पैगाम अचे हा त नबी संजन कोन ॿुधंदा न, को तव्हां असांखे मुबारक पहुचे हा। ॻाल्हि सम्झ में आई की न? माना एॾो अज़ीम कारनामो हुई इहो फ़ैरोज़ जो रब ताला जिब्राईल अलैहिस्सलाम जे ज़रिए ॿुधायो। अलाह ताला तो फरमायो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, असां तोखे जहाननि ते रहमत करण लाइ मोकिलियोसीं। अलाह जी इहा रहमत जो असांजो हिकिड़ो रसूल आहे क़यामत ताईं। इहा अलाह जी रहमत। ॿियो जहिड़ो बि दावा करे उनखे क़तल करियो। दावा करण जो मतिलबु हीअ आहे त इहो न मां तव्हां सभिनी जो अबो आहियां, जे इहो बि अबो अथव त मां बि अबो आहियां नबी साईं खां बाद। एॾी दावा को कंहिंजी इहा दावा पंहिंजे नसब ऐं बुनियाद जे मुतालिक़ चवंदो, जो ॿियो चएसि इहो तुंहिंजो पीउ न आहे पर मां तुंहिंजो पीउ आहियां, सहंदो? हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खां बाद रूहानी जेका उबूवत आहे ऐं जेका संदन नुबूवत आहे, ख़ातमियत आहे, इहा हैसियत थी रखे पई। जिस्मानी तरह सां कंहिंजा पीउ न आहिनि, रूहानी तरह सां सारे उम्मत जा अवलीन आख़िरीन जा पीउ जी हैसियत ते नबी औला बिल मोमिनीन, अञा बि वेझा ज़ोर अज़वाजुहु उम्महातुहुम, संदन बीबियूं असां सभिनी जूं माहिर रूहानी। हज़रत अबू बकर सिद्दीक़ जी ख़िलाफ़त थी। हे नबी जी रहमत जो शाहकार, वरी अलाह जी रहमत जो इहो शाहकार त जेका नुबूवत अलाह ताला अता कई, उनजे मुक़ाबले में जेको शख़्स उथियो नबीअ जे हथां हुनखे ख़तमु करायो वियो। ऐं वरी ॿियो मुसैलमो कज़ाब अबू बकर सिद्दीक़ हुन सां लड़ाई कई, वॾी लड़ाई थी, 40,000 लश्कर लड़ियो, तंहिंमें 6,000 हाफ़िज़ कारी शहीद थी विया। अहिड़ो वॾो हिकिड़ो सान्हो
मगर उन खे जहन्नम रसीद कयो वियो, फतह थी, अलाह ताला कामयाबी ॾिनी। पोइ जेके बि माण्हू बाग़ी थी विया हुआ या उन खे न बि कर मञींदा हुआ, सभु मोटी इस्लाम में आया ऐं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते कलमो पढ़ियो। पहिरीं केतिरा शख़्स हुज़ूर साईं ते कलमो पढ़ंदा हुआ, पोइ उन जो नुबुवत जी दावा कई कि मां रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मञिया थो, पर मां बि न बि आहियां। ईअं हुयो। पोइ उनखे ख़तमु कयो। माना नबी साईं जन जेको कारनामो अदा कयो, अबू बकर सिद्दीक़ उहो कारनामो अदा कयो। नबी अलाह जी रहमत हो, नुबुवत हिकिड़ी हक़ीक़त हुई जंहिंजे मुक़ाबले में कूड़ ख़तमु कयो वियो। अलाह जी रहमत नुबुवत जे मुक़ाबले में कूड़ खे ख़तमु कयो। रसूल जी रहमत सिद्दीक़ अकबर नुबुवत जे मुक़ाबले में उहो ई वरी बि कूड़ खे ख़तमु कयो। ऐं पोइ इन विच में जॾहिं बि कंहिं पे दावा कई त उनखे का अहिड़ी ख़ासि अहमियत कान मिली, को पैसनि जे ख़्याल ते, को ॿिए कंहिं दुनिया जे मक़सद ऐं लालच ते बादशाहनि उन्हनि खे ख़तमु करायो। तव्हांजो हे दौर मनहूस दौर अची वियो। अंग्रेज़नि असांजे मुल्क में घणनि तरहनि सां इस्लामी तहज़ीब खे विञाइण जे लाइ कोशिशि कई। इस्लाम हिननि माण्हुनि मञा वञे। हीअ ॻाल्हि यादि रखो, माण्हू गुनहगार मुक़दस जमात में न रही सघंदो आहे। उहो हुनजे लाइ मौत जे बराबरि हूंदो आहे रहणु। पोइ हू कोशिशि कंदो आहे त अहिड़ा ॿिया बि पाण जहिड़ा गुनहगार बणाए ख़बीस माहौल ठाहे त जीअं कुझु ज़िंदगी गुज़ारे सघे। अंग्रेज़नि ॾिठो त असां हिन मुल्क जे अंदरि जॾहिं हुकूमत क़ाइमु कई आहे त मुस्लमान असांखे नफ़रत सां थो ॾिसे, मुस्लमान असांखे कुते जहिड़ो थो सम्झे, मुस्लमान असांखे सूअर जहिड़ो थो सम्झे। पोइ कीअं कनि? ठाहियूं त इन्हनि खे इहा गैरत सेखारी आहे, क़ुरान इज़त ॾिनी आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। इन गैरत ऐं इज़त हिननि जेके विञाइजे, क़ुरान इन्हनि मझो कढिजे, नुबुवत इन्हनि मझो विञाइजे। सभई गॾिजी काबे ॾे सजदो था कनि, इन काबतुल्लाह जो जी जिहत इन्हनि खां खुटाइजे। तंहिंमें इहा कोशिशि कयूं त माण्हुनि मां निमाज़ वञे। पाबंदियूं मुलाज़मतनि जूं, नौकरियुनि जूं, ॿिया अहिड़ा हंगामा विझी बर्पा करे माण्हुनि खे गाफ़िल बणायूं त निमाज़ूं वञनि। निमाज़ खे ख़तमु करण जी कोशिशि बि कई वई। हज़ारे हीला हलाए ॾुखियनि ॾुखियनि वक़्तनि ते पंहिंजे नौकरनि खे नौकरियुनि जा वक़्त ॾेई निमाज़ुनि खां उन्हनि खे काटियो वियो। काबे जो तालुक टोड़ण जी कोशिशि, काबतुल्लाह सां टुटी वञनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां टोड़ण जे लाइ अंग्रेज़नि अॻ में पंहिंजा बूथ कारा कया, पंहिंजा मुंहं कारा करे हिते आया, पर पहिरियों ई न सियाणा हुआ, चयूं असांखे ज़लील कंदा। तंहिं करे जेको 40 नीपियर उनजे अॻियां लिखंदा आहिनि सर। सर असां हुननि खे न चवंदा आहियूं, सर जी माना आहे साईं। असां अंग्रेज़ खे साईं चऊं को, तंहिं करे 40 नीपियर। अंग्रेज़ हिते आयो, ॾाढीअ सां आयो, हिन मुल्क जो हाकिम थी आयो। छो? हुननि सम्झो त जेकॾहिं बिना ॾाढ़ीअ वारो मोकिलींदासीं त ॾाढ़ीअ वारे मुल्क में बिना ॾाढ़ीअ वारो ज़लील थींदो। सभई हुनखे बुछड़ी नज़र सां ॾिसंदा। हुकूमत इहो कीअं कंदो जंहिंजी इज़त दिलनि में न वेहंदी? तंहिं करे 40 नीपियर खे ॾाढ़ीअ सां मोकिलियो। पोइ जॾहिं उहो ख़तमु थियो त पोइ वरी ॿी साज़िश कयूं। अंग्रेज़नि हुकूमत पंहिंजी मज़बूत करे वरिती। पोइ पिट साहब खे मोकिलियो। पिट हिकिड़े अंग्रेज़ जो नालो पिट, उन उहो ॾाढी कुड़ाए आयो। उहो वेंदो वाइसराय ईंदो, ॾाढी कुड़ाए आयो। पोइ उहो घटि माण्हुनि जे आॾो मेल झोल रखंदो हो, इन ॾाढी कुड़ियल जे करे शर्म कंदो हो। ऐं मक़सदु हुननि जो इहो अन्ना सलादीन मुलूक आहिनि। माण्हू बादशाहनि जे दीन ते हूंदा आहिनि, हाकिम जो थी वियो सॼे हिंदुस्तान जो। पर आहिस्ते आहिस्ते वॾेरा अचनि, अमीर अचनि, अची हुन सां मिलनि, ईअं मुख़्तसर हुननि जी इज़त करे। जेको वॾी ॾाढ़ीअ वारो हुजे उन सां घणी मेल झोल न करे, जेको हल्कीअ वारो हुजे उन सां मेल झोल करे। आहिस्ते आहिस्ते माण्हू इन्हनि ॻाल्हियुनि खे सम्झण लॻा त हाणे हाकिम जी इज़त ऐं उनजो लेन देन, उहिदा, कमकारियूं, उहे त माण्हुनि खे खपनि पिया न। हिन इहा खणी चाल रखी, जंहिंजी घटि ॾाढ़ी हुजे उन सां घणो मिले, उन सां थोरो मुरके बि, वरी अञा घटि हुजे त खिले बि।
पोइ आख़िर माण्हुनि वॾेरनि अमीरनि जेके मिलण वारा हुआ कुर्सियुनि वारा हुआ ख़ान बहादुर उन्हनि सभिनी आहिस्ते आहिस्ते ॾाढी नंढी कंदे कंदे कूड़ाए विधी पोइ भाकुर हुनजे में अची विया पोइ हुनखे भाकुर पाए पर वरी साहिब सां गॾु कुतो बि हुजे मेन साहिब बि साण पोइ वरी जेकॾहिं को माण्हू वॾेरो पाण सां कुतो बि साण वठी वञे पोइ त ॿखे पइजी वञनि बादशाह हो जेको हुजे सभु ख़ुशि अहिड़ी तरह सां पोइ वॾेरनि ॾाढियूं कूड़ायूं पोइ साईं ज़मीनदारनि ख़ान बहादुर उन्हनि सभिनी आहिस्ते आहिस्ते ॾाढी नंढी कंदे कंदे कूड़ाए विधी पोइ भाकुर हुनजे में अची विया पोइ हुनखे भाकुर पाए पर वरी साहिब सां गॾु कुतो बि हुजे मेन साहिब बि साण पोइ वरी जेकॾहिं को माण्हू वॾेरो पाण सां कुतो बि साण वठी वञे पोइ त ॿखे पइजी वञनि बादशाह हो जेको हुजे सभु ख़ुशि अहिड़ी तरह सां पोइ वॾेरनि ॾाढियूं कूड़ायूं पोइ साईं ज़मीनदारनि कूड़ायूं पोइ अमीरनि कूड़ायूं कामोरनि कूड़ायूं पोइ हारनि कूड़ायूं पोइ नारनि कूड़ायूं पोइ बाज़ारनि कूड़ायूं पोइ सभिनी कूड़ायूं ॾाढी ईअं पटी हिननि अंग्रेज़नि मुस्लमाननि जी आहिस्ते आहिस्ते करे ॾाढी विञायूं त जीअं इज़त मुस्लमान जी वञे मुंहिंजे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो आयशा अम्मा आयशा जी तव्हां अॻ में ॻाल्हियूं ॿुधियूं आहिनि हाणे बुज़ुर्ग साहिब करे पियो तव्हां ॾाढो तकरीर फरमायो आयशा राज़ हो को अहिड़ो ख़्यालु अची वियो आयशा सिद्दीक़ा नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इंतिहाई प्यारी घरवारी एतिरे क़दुरु जो ॿियनि मायुनि चयो त साईं आयशा सिद्दीक़ा जे मुतालिक़ तव्हांखे वधीक प्यार आहे मुहबत आहे फरमायो त आयशा मां सां गॾु हूंदी आहे मुंहिंजे कपिड़नि में सुतल हूंदी आहे जिब्राइल मूंसां अचे अलाह जो क़ुर ॿुधाए वेंदो आहे ॿी का बि औरत इन दर्जे जी ॻाल्हि न आयशा एॾी अलाह ताला वटि प्यारी आहे तंहिं करे आयशा सां रीस तव्हां न करियो आयशा तोखे जेकी घुरणो हुजे त घुर ईअं इतफ़ाक़ सां हिकिड़ो ख़्यालु अची वियो हज़रत आयशा सिद्दीक़ा अर्ज़ु कयो थोरी मोहलत थी घुरां फरमायो त छाजे लाइ की अबे खां पुछी चवां त मूंखे सुवालु करणु पूरो न अचे अहिड़ो सुवालु त तव्हां खां पुछां जेको बाबो ॾसे सम्झंदा 12,000 हदीस माईअ खे यादि हूं 12,000 फरमाईंदा त दीन सिखो अचे इन आयशा सिद्दीक़ा खां सिखजो दीन मूंखां ॿार की तोखे मोकल आहे तकड़ी वई घर वञी ईअं त न बि साईं कंदा अॼु ॾाढे राज़ में आहिनि फरमाए अथनि त आयशा जेकी घुरणो थी सो घुर त मां मोकल वठी आई आहियां त छा घुरां ॿुधायो चईसि त हिकिड़ो सुवालु चयो अथई हा चई इहो सुवालु करे त मेराज जे राति हिकिड़ियूं ॻाल्हियूं तव्हां असांखे हिते ॿुधायूं ॿियूं ॻाल्हियूं अलाह ऐं तव्हांजे विच में उहे कोन ॿुधायो उतो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो अबू बकर सिद्दीक़ इहो सुवालु सेखारियुसि आई मोटी चईसि त छा सलाह करे आई हा सलाह करे आई छा थी चवे आयशा छा खपई जे साईं मेराज में जेके तव्हां असां सां हिते न ॻाल्हियूं कयूं आहिनि करणियूं कोन अथव ॻाल्हियूं उतो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए पाण मुर्की फरमाइसि हा तुंहिंजो सुवालु पूरो न थियो फरो त आयशा अलाह ताला मुंहिंजी उमत ते उन राति एॾो रहीम थियो जे उहे ॻाल्हियूं घणियूं हुयूं उन्हनि मज़ा हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां थो जो तोसां जाम इहो आहे त ए रसूल तुंहिंजे उम्मत में कंहिं शख़्स जे ॾाढ़ीअ में हीअं कखड़ो पियल हुजे ॿियो परे खां अचे दोस्त सलाह करे मिले सो उहो कखड़ो हुनजे ॾाढ़ी में पियल हुनखे न वणे चपड़ी विझी कखु कढी हुन सां बीठो ॻाल्हाए ॿिए जे ॾाढ़ी में कखड़ो कढी करे उछले जो चए थो तुंहिंजे ॾाढ़ी में कखु ठहे नथो इन खे जन्नत ॾींदो ॿिए जे ॾाढ़ीअ में थोरो कख ज़रणो परियों हिकिड़ो हमरा अचे थो सलाह कयो वाले सलाम अलाह काॾे थो वञे यार हेॾे थो वञा पियो मिलिया पाण में ॾाढ़ी में कखु ॾेईसि हीअं चपड़ी विझी हीअं कखु कढियईंसि मुंहिंजे हुज़ूर साईं फरमाए त आयशा इन कख कढण ते जन्नत मिलंदसि हीअ आहे रसूल जे सुन्नत जी इज़त अंग्रेज़नि इहा ॾाढ़ी असांजी पटे कढी मुस्लमाननि जी त जीअं न ॾाढ़ी हुजे न कखु ई निकिरे न ॿियो जन्नत में वञे ॻाल्हि सम्झ में आई की न ॾाढ़ी रखण जो वाइदो त झटि तव्हां ॾींदव पर पोइ मतां को न पाड़े
असां दुआ था घुरूं त अलाह ताला सभिनी खे ॾाढी रखण जी जंहिं शख़्स खे हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा सुन्नत मुंहं ते नथी वणे उहो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे क़यामत ॾींहुं कीअं वणंदो? इहे इज़तूं आहिनि जेके अलाह ताला असांखे रसूल जे सदके में ॾिनियूं आहिनि। सलाह पढ़ो रसूल اللهم صل على سيدنا مولانا محمد النبي الأمي آله وبارك وسلم عدد كل معلوم لك دائما أبدا ईअं त अंग्रेज़नि हीला कया हिन असांजे मुल्क मझूं इस्लाम जी इज़त कढियूं। मां मिसाल तौरु हिकिड़ो मसइलो तव्हांखे ॿुधायो, निमाज़ जे लाइ अहिड़ियूं ड्यूटियूं नौकरियूं लॻायूं त जीअं माण्हू निमाज़ न पढ़ी सघे। अॼु ताईं बांग खां अॻु में फ़ौज में हाणे बि जेका पाक फ़ौज को सलाम था चओ इन में ड्यूटी जेका लॻंदी आहे इन्हनि खे परेड जी सा बांग खां हर मौसूम में अधु कलाकु मुनो अॻु में वरी सिज जॾहिं मथे उभरी अचे तॾहिं छॾींदा अथनि, यानी निमाज़ जी न पढ़ी सघे। ॿियो टे पहरीअ खां अॻु में सांझीअ खां पोइ ख़तमु, माना ॿ निमाज़ूं हुननि जूं हली वञनि। जेकॾहिं वांदा थियनि त पछाड़ी सांझी वञी गुरू मुरू करे पढ़नि, टे पहरी निमाज़ ज़रूरु वञे। अंग्रेज़नि जी एॾी साज़िश, हीअ हुननि जा बच्चा अॼु ताईं उहो ई पिया था कनि। हीअ फ़ौज असांजे मुल्क जी अंग्रेज़नि जो बच्चो आहे, रूहानी औलाद आहे अंग्रेज़नि जी। उथणु ओड़ो, वेहणु ओड़ो, ॻाल्हाइणु ओड़ो, खाइणु ओड़ो, लिबास ओड़ो, सलाम ओड़ो, कलाम ओड़ो, सॼो नमूनो ओड़ो। अस्सलाम वालेकुम कंदा ई कोन्हनि खे फ़ौजी, तो जेके उन्हनि जा ओॾहनि जा सलाम आहिनि अंग्रेज़नि वारा उहे कंदा आहिनि। बसि अख़लाक, आदात, खाइणु पीअणु सभु उन क़िस्म जा अंग्रेज़नि वारी फ़ौज आहे, को फ़र्क़ु कोन्हे, रूहानी औलाद आहे उन्हनि जी। अंग्रेज़नि हिंदुस्तान में जेका फ़ौज रखी उनजो मक़सदु, अंग्रेज़नि जे फ़ौज जो मक़सदु इहो न हुयो त को हिंदुस्तान सां ॿिया बि मुल्क फतह करे हिंदुस्तान खे वॾो कंदासीं। अंग्रेज़नि हिंदुस्तान में दिच, मराठा ऐं ॿियूं क़ौमूं, सिख, हिंदू, पोइ मुस्लमान बि कुझु भर्ती थिया, इहे रखिया। आम जेको मुस्लमान हुयो इहो फ़ौजी आहे। हज़रत अब्दुल्लाह इब्न उमर चवे त बदर जे लड़ाई में मां पेश थियुसि त मूंखे बि खणो। नबी साईं फरमायो त न, तूं नंढो आहे। कच्छ ई मथे करायूं, कच्छ बगल वारड़ा कोन फुटा हा अञा, चयूं बाबा तूं नंढो आहे। वरी जॾहिं उहद जी लड़ाई थी ॿिए साल वरी आयुसि मूंखे उहद में खणो, खणो त मथे कयो अञा जे मथे कयो त वारड़ा फुटा, चयूं हाणे तूं वॾो हाल फ़ौज में। इस्लाम जो फ़ौजी तव्हां खां वठी शुरू थो थिए। ॾिसो बुखारी शरीफ़ जी रिवायत मां जेका ॿुधाई आहे तव्हांखे, हे सभु जेके बि वेठा इस्लाम जो फ़ौजी आहे, सिपाही आहे। मगर अंग्रेज़नि चयो त इहे जेकॾहिं सिपाही हूंदा त पोइ असां फ़ौज ते हुकूमत कीअं करे सघंदासीं, इस्लाम जे फ़ौज ते काफ़िर कीअं हुकूमत कंदो। तंहिं करे हिननि चयो त फ़ौज अलॻि करियो। लॉर्ड किलायू, अंग्रेज़ लॉर्ड किलायू, इहो बि हिन मुल्क जो हाकिम थी रहियो आहे। पोइ हिन ओॾांहुं अंदाज़ो पंहिंजो मोकिलियो त टे ॻाल्हियूं मूंखे सम्झ में आयूं आहिनि। उहे जेकॾहिं मुश्किलात हल थी पवंदा त पोइ अंग्रेज़ हिंदुस्तान ते हुकूमत घणे वक़्त ताईं करे सघंदो। जेकॾहिं टे ॻाल्हियूं न थियूं त पोइ हुकूमत करणु मुश्किल आहे। हिकिड़ी हीअ इन में फिरके वारनि खां इख़्तिलाफ़ात करायो, वेड़ झेड़ो मज़हबी झगड़ा हिननि में करायो, फसादात। हो बि मुस्लमान काथे विढ़ंदा, मज़हबी झेड़ो मिड़ई मसइलनि ते करायो। पोइ अहिड़ा माण्हू हिननि ॿाहिरों आया पंहिंजा अंग्रेज़ तयारु कराए, जेके हिते अचे माण्हुनि खे मुस्लमान थी फूकूं ॾेई। हाणे बि ईअं केतिरा यहूदी, केतिरा अंग्रेज़ बिस्तरा कुल्हनि ते खणी असांजे हिन जमात तबलीग में हलंदा आहिनि। हितां जा जासूस हूंदा आहिनि, हिन मुल्क जा नक्शा कढंदा आहिनि ऐं इहे हिन जमातनि सां गॾियल आहिनि। हे दरवेश सादा असांजा हिननि खे कहिड़ी ख़बर। अहिड़ी तरह उहे अंग्रेज़ हिन मुल्क में ईअं ईंदा हुआ ऐं उहे ॻाल्हियूं हिते जाचींदा हुआ।
पोइ हिन हिकिड़ी चए इहे पोइ अचे मसइलनि में इख़्तिलाफ़ विझायूं मुस्लमाननि में अचे झगड़ा थिया अचे साईं बरेलवी देवबंदी वहाबी गैर वहाबी अहल हदीस गैर अहल हदीस शियो सुन्नी अंग्रेज़नि खां अॻु में हिन मुल्क जे अंदरि को बि इख़्तिलाफ़ मुस्लमाननि में साबित करे ॾेखारे सिर्फ़ु अंग्रेज़नि जे अचण खां 15 मिंट अॻु में को साबित करे ॾेखारे एतिरा मुस्लमान पाण में ॿधल आहे हिननि अचे फितनो हेॾो हिकिड़ो इहो त हिननि में फिरके वारनि इख़्तिलाफ़ कराइजनि लाइद किलाई ॿियो ही त हिननि जा अॻवान जेके हिननि खे तरबियत ॾियनि था तालीम ॾियनि था हर वक़्तु जंग जिहाद रसूल जी सुन्नत अल्लाह जा हुकुम नबी जी ताबेदारी हलाल हराम इहे ॿुधाईंदा रहनि था इन्हनि जा अॻवान क़तल करायो अंग्रेज़नि सां दुश्मनी हुननि खे सेखारनि था गैर मज़हब वारनि खे चङी तरह ॾिसणु सेखारनि था अॻवान इहे क़तल करायो ॿ टियों फ़ौज खे जुदा करियो फ़ौज मुस्लमाननि सां मेल झोल न करे फ़ौज मुस्लमाननि जी न हुजे अंग्रेज़ मराठा डिच क़ौमूं सिख ऐं हिंदू इन्हनि खे भर्ती कयो छावनियूं अलॻि कयूं वयूं उहा छावनी ममनूअ अराज़ी करार ॾिनी वई ओॾे कोई न वञे अॼु ताईं तव्हां छावनि जे ॿाहिरि लिखियल ॾिसो ममनूअ अराज़ी ओ संदन पीउ ॾाॾे वारे रस्म ओॾे में कोई न वञे भई फ़ौजी मथां अवाम सां मिलनि अवाम जे जज़्बात अवाम जे हालात अवाम जे ज़ुल्मनि खे ॾिसी मथां हे बि नरम थी पवनि फ़ौज खे जॾहिं बि इस्तेमालु कजे उहो जे इस्तेमालु थी सघे मां तव्हांखे ॿुधायां त को बि कासाई धनार ॾिठो धनार ॿियो हूंदो आहे कासाई ॿियो हूंदो आहे ही जुदा शइ आहे पोइ पंहिंजे रिज़्क़ का विकिणंदा आहिनि खणी मगर कासाई ऐं धनार असुली कोन्हे तंहिं करे हुन लॉर्ड किलाई चयो त तव्हांजी फ़ौज मुस्लमाननि खां अलॻि रहे छो त कासाई ऐं धनार हिकु न हूंदो आहे जुदा कयूं त जीअं सुभाणे कयूं त कासाई जो कमु त ॾियनि न फ़ौज ते ऐं ही रिकॉर्ड आहे मां चैलेंज कंदो आहियां अंग्रेज़नि खे पंहिंजे दौर में ॿुधायो त हिंदुस्तान जे मुल्क में जेका फ़ौज तव्हां रखी जंहिं ते हिंदुस्तान जो करोड़ रुपया तव्हां ख़र्च कयो हिंदुस्तान खे को टुकड़ो लड़ी वधाए विझी ॾिनऊं हिंदुस्तान में जेका फ़ौज हिननि रखी हिंदुस्तान जे फतह करण लाइ जीअं पाकिस्तान जी फ़ौज हिन वक़्त में पाकिस्तान जे फतह करण का हूंदी आहे बाक़ी कंहिं ॿिए मुल्क जे फतह करण का न रहंदो टुकड़नि ॾियण का हूंदी आहे ढाका बि ॾेई छॾियऊं अहिड़ी तरह सां केतिरा टुकड़ा अॻे जंग में बि हिंदुनि खे ॾेई छॾियऊं जो पछाड़ीअ पोइ फ़ैसिलनि में थोरो घणो हेॾे होॾे थिया ॻाल्हि सम्झ में आई की न आई त हितां जेका असांजी फ़ौज आहे सा उहा ॿाहिरिनि मुल्कनि खे फतह करण उन्हनि खे इस्लाम जे तालीम ॾियण लाइ न जीअं नबी मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी फ़ौज हुई पर हे उन मुल्क ते कब्ज़े करण ऐं उन मुल्क खे फतह करण जे लाइ जीअं छतन शाह जो चवंदा शिकिरो हूंदो ठाहियो बादशाह सैयद धारियो हिकिड़ो शिकिरो सो उहो वठी हुनखे शिकार सेखारी हूअं ई बाज़ शिकारी सो कुकड़ जो धारी त सभु कुकड़ खाई संदसि छतन शाह जो शिकिरो कुकड़ बि संदसि खाई इहे टे जेके कम लॉर्ड किलाई ॾसिया मुस्लमाननि मंझो अस्करी कुवत जिहादी जज़्बो मुस्लमाननि मंझो कढियो वियो जंगी तरबियत जेका हर हिकु मुस्लमान ते फर्ज़ आहे मुंहिंजे हुज़ूर साईं जन हिकिड़े दफ़े अचनि पिया जान बीठा तीर हणनि हिकिड़ा हेॾो थी बीठा ॿिए हेॾो थी बीठा निशान खणी कयूं जंहिंजो घणो जेके घणा उन निशान खे चुटनि छलो हुजे उन मुंहिंजो जेको लॻाए तीर पाण जो आया सो फरमायूं त चुटियो हे इस्माइल अलैहिस्सलाम जी औलाद ख़ूब चुटियो छो त अबो इस्माइल अलैहिस्सलाम बि निशान चुटींदो नबी इस्माइल अलैहिस्सलाम मां तव्हां सां हेॾे थी बीह रहिया मां बि तव्हां सां गॾु तीर हणंदुसि ॾाढो ख़ुशि थी उहा फ़ौज जमात हेॾो वारा हथ झले बीह पर त तव्हां चुटियो असां बि न चुटींदा चईसीं असां तव्हां सां जे मुक़ाबले में कोन चुटियो फरमायो मां चङो भला ॿाहिरि निकिरी विच ते बि फरमायो त अन मां कुल कुम मां तव्हां सभिनी तो आहियां हाणे चुटियो हाणे चुटींदासीं ऐं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण जंग कई आहे ऐं ॿिनि हथनि वारी तलवार जेकॾहिं कंहिं वहाई आहे बहादुर त नबी साईं जन वहाई आहे हिन में बि दरार हिन में बि दरार
हीअं बि कटींदासीं, हीअं बि कटींदासीं। ॿिनि हथनि में दरार वहाइणु नामुमकिन मुश्किल आहे। तमामु वॾो इस्तेमालु आहे इहो। अहिड़ा बहितरीन सिपा सालार आहिनि फौजियुनि में, ॾिसो त बहितरीन सिपा सालार आहिनि। हज़रत उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु अञा फौज जी तौसीअ कई। पंहिंजे दौर में रातिनि जो इहो ख़लीफ़ो घुमंदो हो, ॾुख सुख ॾिसंदो हो। हिकु दफ़े जो वाक़ियो आहे, बदरी सगोरो हुजे, झंग में वेठो आहे, ॿाहिरि ॿाहिरी ॿारियूं, तंबूअ में अंदरि तकलीफ़ आवाज़ पियो अचे। चई छा आहे? जे संदसि घरवारीअ खे सूर आहिनि, तकलीफ़ आहे। चई पोइ को माण्हू दाई का ॻाल्हि मारतीसीं कोन्हे, असां मुसाफ़िर भॻो डोड़ियो मदीने मुनव्वर आयो। पंहिंजे घरवारी खे चई ओम कलसूम, हज़रत अली साईं जी न्याणी, ओम कलसूम अॼु हिकिड़ो कमु आहे, हिकिड़ी बदली जी घरवारी जो वियमि आहे, तूं इहो कमु ॼाणंदी आहीं? चई मां इहो कमु ॼाणंदी आहियां। पोइ हुनजे लाइ जेका ज़रूरत हुजे, सामान हुजे, खाधे पीते जी शइ हुजे, को कपड़ हुजे त उहो खणी हल। पोइ माई उहो खयो। उमर फारूक अॻ में, सुनन बीबी साहिब पोयूं। तकड़ा 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 बदली सां अची वेठा ॿाहिरि। माई अंदरि वई, कुझु वक़्त खां बाद ॿाहिरि रोॼायो। बदली सम्झे त अलाए केरु को ख़ुदा जो बहानो आहे। अंदरो आवाज़ आयो, अबशिर अमीर अल मोमिनीन कद वुलिद इब्न अखीक। अमीर अल मोमिनीन तोखे मुबारक हुजे, तोखे भाटियो ॼाओ आहे। बीबी साहिब अंदरो आवाज़ कयो, हिन चयो अंत अमीर अल मोमिनीन उमर बिन ख़त्ताब, तो अमीर अल मोमिनीन ख़त्ताब जी चई एवा, हा ख़ुदा जी कसम। चई तव्हां हे वॼाए छॾियो, हेॾा माण्हू तव्हां अंदरूं पंहिंजी घरवारी आंदी आहे, हेॾो चई त तूं अंत सईद न, तूं असांजो सरदार, तो हेॾी तकलीफ़। चई क़ाल रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सईदुल क़ौम ख़ादिमुहुम, क़ौम जो सरदार ख़ादिम हूंदो आहे, मां उहा ख़िदमत जेका मूं ते फ़र्ज़ आहे अदा कई। हिकिड़े दफ़े ॾिसे त ॿारड़ो थो रोए पियो घर में, पर नंढड़ो ॿारु आहे, ॿाहिरि बीही रहियो। ॾिसां त छो थो ॿारु रोए? नंढी माई पई चवे जंहिंजो ॿारु हो, हे रोए थो, बसी नथो करे। वॾी माई थी चएसि हिनखे गुबो न ॾिजांइ, बसि हिनजी जेका थन छॾाईसीं सा छॾाईसीं, रोए थो रोए। हज़रत उमर फारूक ॿाहिरां चयो त हिनखे छो थन छॾाई अथव, ॿारु नंढड़ो आहे। हुननि खे कहिड़ी ख़बर केरु थो ॻाल्हाए? चई त असां हिनखे थन छॾाई आहे त हे टुकड़ो खाईंदो, पोइ ख़लीफ़े जे आॾो हिनखे वठी वेंदासीं, हथ में टुकड़ो हूंदो, वात में विझंदो, चॿाड़ींदो, फौज में हिनखे दाख़िला मिलंदी ऐं पघार मिलंदी। तंहिं करे असां ईअं कयो आहे। सईदना उमर फारूक रोई वियो। कीअं अलाह केतिरनि माण्हुनि अहिड़ी बचनि सां ज़्यादती कई हूंदी जो इन ख़्याल ते त हिनखे फौज अॻ में दाख़िल करायूं, ॿारनि जी हूंदो अॻ में। चई बाबा इनखे बकरी बणाए छॾियो। अंग्रेज़नि जी फौज अॼु ताईं यकी हली पई अचे। अहिड़ा क़ैद बंद पाबंदियूं मुसीबतूं कीअं करे पई कनि। बहरहाल इहे सभु अंग्रेज़नि जूं चालियूं हूं जिन असांखां इस्लामी अख़लाक, असांजी निमाज़, असांजो रोज़ो, असांजी तक़वा, असांजी तहारत, असांजी इज़त, असांजी ॾाढ़ी, असांजो नंग, इहे सभु हुननि असांजा बेकार बणाए फिटी कया। पंहिंजूं रनूं अचे रुलायूं, माण्हुनि रीस करे रनूं रुलायूं। हितां जा माण्हू उते वञी रनुनि खे टपा ठेंग ॾींदे ॾिसी आया, हिते बि हिननि पंहिंजे ज़ालुनि खे टपा ठेंग ॾियारिया। हिन त हाणे वरी इस्लामी ममलिकत जे अंदरि ज़ाइफ़ुनि खां हाकी रांदि खेॾंदा आहिनि। जेको टिकेट ॾे त उहो हिननि जो भाउ पीउ बणिजे, वञी भली हिननि खे ॾिसे उघाड़ी बीठी रांदि खेॾनि अंदरि। बाक़ी ॿाहिरि ॿिया सभु नाजाइज़ तरीक़े सां अंदरि न वेंदा, छो जे भई अंदरि परदह नशीन औरतूं ख़वातीन क्रिकेट थी करे। तंहिं करे बाबा परदो कयो, अंदरि कोई बि न वञे। बाक़ी जेको टिकेट भरे अंदरि वञे त उहो पीउ भाउ बणिजी वञे, भली वञी ॾिसे। हीअ गैरत इस्लामी, हिन नाले सां मुल्क जे अंदरि इस्लाम 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 करे बदनाम कयो वियो इस्लाम खे अॼु ताईं। अल्लाह तबारक व तआला रहम फरमाए। अल्लाह तबारक व तआला जी हिकिड़ा ई उन जो कोई जेकॾहिं उन जे साम्हूं रब तबारक व तआला जे साम्हूं सजदो करणो हर कंहिंखे, गैर जो को सजदो करे अल्लाह जे हिकिड़ाई में शिरक कयो।
हालांकि अलाह जी हिकिड़ाई असां ते फर्ज़ आहे, गैर खे सजदो न कबो। ख़ुदा जे ख़ालिकियत जो हक़ आहे त असां सजदो करियूं। का बि औरत पंहिंजे निकाह में ॿधल आहे मुड़ुस सां, निकाह जो हक़ इन हिकिड़े मुड़ुस जे लाइ ख़ालिस अथसि। इहो सस्तो कंदी त ज़िंदगी न माणींदी। अहिड़ी तरह जेको सजदो ख़ुदा खां सवा छॾे ॿिए जे लाइ सस्तो कंदो, उहो बि ईअं अलाह तबारक व तआला अबदुल आबाद अल इशराक बिल्लाह, वॾे में वॾो इहो जहन्नमी आहे। एॾो वॾो गुनाह आहे अलाह जे हक़ खे तलब करणु। हिकु त ख़ुदा जो सजदो ज़रूरु करणो आहे, ॿियो त ॿिए खे सजदो करणो कोन्हे। शरीफ़ औरत उहा हूंदी आहे जो पंहिंजे मर्द सां निभाए ऐं पंहिंजे मुड़ुस जे हक़ खे महफ़ूज़ रखे। ऐं हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नबी क़ुर असांजो किताब आहे, हिन क़ुर जे मुक़ाबले में उथी ऐं ॿी तालीम हासिल करणु, इहो क़ुर जे इज़त में शिरक आहे। काबतुल्लाह जे चौधारी तवाफ़ थो कजे, ॿिए हंधि काथई को तवाफ़ करे त तवाफ़ में शिरक। काबे जे मथां गिलाफ चाढ़बो आहे, ॿिए हंधि को अहिड़ो कपिड़ो कंहिं जाइ ते चाढ़े, कंहिं कबर ते चाढ़े, कंहिं झंडे ते चाढ़े, काबे जे गिलाफ में शिरक। अहिड़ीअ तरह सां काबतुल्लाह वटि वञी ढोर कुही ख़ैरात करे ग़रीबनि खे खाराइबा आहिनि। जेकॾहिं को ढोर ईअं कंहिं जाइ ते वञी ख़ासि उन बास जे तौर ते वञी को कुहे, काबे जे इज़त में शिरक। काबे खे छॾे पुठी ॾेई ॿिए पासे ॾे सजदो करे, काबे जे इज़त में शिरक। 4 शिरक आहिनि काबे जा, सजदो उन तरफ़, गिलाफ उन जो, तवाफ़ उन जो, कुर्बानी उन वटि। कुर्बानी ॿिए हंधि कयईं, काबे जे इज़त में शिरक। तवाफ़ ॿिए हंधि कयईं, काबे जे इज़त में शिरक। गिलाफ ॿिए हंधि चढ़ी, काबे जे इज़त में शिरक। सजदो ॿिए पासे ॾे कयईं, काबे जे इज़त में शिरक। 4 शिरक आहिनि काबे जा। मुस्लमान खे इन खां बि परहेज़ करणी आहे। हीउ क़ुर अलाह जो किताब आहे, हिन जे तालीम में शिरक थींदो आहे, हिन जे अहकाम में शिरक थींदो आहे। इत्तख़ज़ू अहबारहुम व रुहबानहुम अरबाब मिन दुनिल्लाह। अदीयु पुटु हातिम जो, हातिम सखी ॿुधो अथव, उनजो पुटु अदीयु मुस्लमान थी पियो। अदीयु हज़रत अदीयु मुस्लमान थी पियो। चए थो साईं मां यहूदियुनि सां नसारनि सां घुमियो आहियां, कॾहिं बि मां कोन ॾिठो त को कंहिं पंहिंजे आलिम खे, कंहिं पीर खे अलाह चयो हुजे। क़ुर त चए थो इत्तख़ज़ू अहबारहुम व रुहबानहुम अरबाब मिन दुनिल्लाह, रब ॿियनि खे बणाए अथनि अलाह खां सवाइ यहूदियुनि ऐं नसारनि। नबी साईं फरमायसि त आहे इहा ॻाल्हि, पर मां खे सम्झायो। फरमायूं त जॾहिं को इन्हनि जो आलिम, जॾहिं हिननि जो पीर को अहिड़ो अखर चवंदो आहे जेको उन्हनि जे किताबनि में अलाह जे हुकुम में कोन हूंदो आहे, पर उन्हनि खे पंहिंजो ठाहे को ॿुधाईंदो आहे ऐं हूंदो आहे ग़लति मसइलो, पोइ मञीदा आहिनि पंहिंजे पीर ऐं आलिम जे करे किननि मञीदा आहिनि। पर पोइ अलाह जे मुक़ाबले में, अलाह जे हुकुम में ॿिए जो हुकुम मञणो, उनखे अलाह बणाइणो आहे। छा आहे ग़लति तालुक आहे, ग़लति ॻाल्हि आहे। हरू भरू इहो चवणु त इहो अलाह, इहो लाज़िमा छा? गंदी औरत मुड़ुस खां आहे, उहो तालुक जो ॿिए सां रखे, मुड़ुस हुनखे कोठे त पहुचे पोइ त इहा गंदी आहे, न त न। अहिड़ी तरह अलाह जे हुकमनि जे मुक़ाबले में ॿियनि जा हुकुम तस्लीम करणो ऐं पंहिंजे पीरनि ऐं मौलवियुनि जा हुकुम तस्लीम करणो, हाणे क़ुर जी आयत में वेठो ॿुधाए त बि उहे ॻाल्हियूं मञणु, इहो उन खे रब करे वरितऊं। ऐं मक़सद ख़ातिर को ज़रूरु ज़ाती मक़सदु हूंदो। जीअं हिन वक़्त में ज़कात जो मसइलो, असां था चऊं त इहो हराम आहे। छाजी ज़कात आहे? सूद में ज़कात। उहो पैसो जेको तव्हां बैंक में रखो, उन पैसे जे मथां मथकी मिले थी, मथकी मालिक जे लाइ इहा अहिड़ी हराम आहे जो वठी खाए त ॼण माउ सां सिना थी। 28 गुनाह अञा ॿिया मथां, 29 गुनाह आहिनि सूदखोर जे लाइ। माउ सां सिना कई मुस्लमान थी करे, फरमाए रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। त मालिक जेको आहे न, उन जे लाइ इहो आहे। त पोइ जॾहिं एॾो हराम आहे त उहो उनखे ज़कात कोठण हलाल चवणु आहे न। मनस्तहल हरामन फहुव काफ़िर, जेको हलाल खे, हराम खे हलाल चवे काफ़िर आहे। हिन इन्हीअ खे हलाल कोठियो आहे, तंहिं करे ज़ाल हक़ इन ॻाल्हि सां काफ़िर थी पियो सिधो। जेको ज़ाल हक़ सां इन ॻाल्हि में इत्तिफ़ाक़ करे थो, उहो बि काफ़िर आहे। पर वरी हेॾे थो चवे ॿियनि खे त तव्हांजी ज़कात ॾेई थो छॾियां पियो। जेका शइ मालिक पाण नथो इस्तेमालु करे, जे इस्तेमालु करे त माउ सां ज़िना कई, हाणे उन सां को ज़कात हिननि जी अदा करे, इहा ज़कात थींदी? कीअं थींदी ज़कात? हाणे ज़कात चवण मतिलबु छा त उहे जेके मञनि त ज़कात ॾिनई, थो बुत ठाहे अचे, इज़त कंदोसांसि। इज़त कहिड़ी कंदे? सजदो कंदोसांसि। सजदो खणी कयईंसि बुत खे, माण्हू बणाए ज़ुल्म कई बुत खे सजदो, चई छा मां इज़त कई आहे बुत जी, कहिड़ी ॻाल्हि आहे? जाइज़ आहे इहो काफ़िर थी पियो ज़ाल खे।
पर चवे थो त तव्हां त काफ़िर था चओ, पर जेकॾहिं मां ॿिए पहिरीअ जे महिल बुत खे सजदो करियां त फर्ज़ मुंहिंजो लही वेंदो। टे पहिरीअ महिल बुत खे सजदो कयां त टे पहिरीअ था थी वई। सांझीअ सजदो कयां त सांझी जी नमाज़ पढ़नि। बुत मुंहिंजो अहिड़ो ई सुठो आहे, मूं तां फर्ज़ बि लही वेंदा। इहो हिन चयो, ज़ाल हू ईअं कयो आहे। माण्हुनि खे चई त मां हेॾो तव्हांजो सूद मझो कढां थो ज़कात, हेॾे जेको फर्ज़ ज़कात जो तव्हांजो घर तव्हां अदा कंदा आहियो उहो तव्हां तो लही वियो। इहो ईअं आहे जीअं को माण्हू चए त बुत खे सजे करण सां ॿिए पहिरीं बि अदा, टे पहिरीं बि अदा, साझी बि अदा, इहा थींदी अदा। ग़ैर इबादत खे इबादत चवणु, फर्ज़ ख़ुदा जो ॿियनि तो लाहे फिटी करणु, इहो बि कुफर आहे। ज़ाल हक़ ॿी हरम ख़ातिर जेको इन ॻाल्हि में ज़ाल हक़ सां साथ ॾिए ऐं उनखे ज़कात करे वठे ऐं ज़कात सम्झी विरहाए ऐं पंहिंजे हथनि सां उनखे माण्हुनि खे ॾिए या खाए, इहो बि ज़ाल हक़ वांगुरु डबल काफ़िर आहे ऐं जोनस खे तलाक। तव्हां वटि के मुला ईंदा अचे चवंदा त न छाजो इहा ज़कात आहे, तव्हां जेकर हुनजी ॻाल्हि मञी त जीअं अॻीअ पुछियो नबी साईं खां हिन क़ुर जे आयत जे बारे में त साईं अलाह त कोन मञींदा आहिनि, उन्हनि खे करे केतिरा यहूदी नसारा, मां उन्हनि सां गॾु रहियो आहियां। फरमायो त हा, पर जीअं अलाह जी ॻाल्हि मञिबी आहे, पंहिंजे उन्हनि पीरनि ऐं मुलनि जी ॻाल्हि इहे यहूदी ईअं मञींदा आहिनि ख़ुदा जे मुक़ाबले में, हिननि बि ख़ुदा जे क़ुर जे मुक़ाबले में अलाह तो फरमाए त जेको व्याज खाए उन सां अलाह जे रसूल जी लड़ाई आहे। हिननि बि उन खे पंहिंजो ख़ुदा करे वरितो। मुस्लमानो, क़ुर जी इज़त करियो, काबे जी इज़त करियो, अलाह जी हिकिड़ाई तस्लीम करियो, उहो बादशाह अहकमुल हाकिमीन आहे। जेकर उन खां सवाइ ॿिए जो ख़ौफ़ तुंहिंजे दिलि में थोरी घड़ी जे लाइ बि वेठो आहे त पोइ उहो तुंहिंजो अलाह आहे। ख़ौफ़ कमिन सुल्ताननि जाहिरनि इलाहुनि फी क़ल्बिक, ज़ालिम बादशाह जो ख़ौफ़ तुंहिंजे दिलि में अचे, इहो इलाह तुंहिंजे क़ल्ब में। चौथी शइ आहे रसूल। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अलाह ताला तो फरमाए वमा मुहम्मदुन इल्ला रसूल क़द खलत मिन क़ब्लिहि रुसुल, अॻे बि रसूल गुज़रिया आहिनि, हे बि रसूल आहे। रसूल रसूलनि वांगुरु, सवा लख रसूलनि में नबी जी रिसालत रसूलनि जहिड़ी, असांजे नबी जी नुबुवत नबियनि जहिड़ी असांजे रसूल खे जेका शइ मिलियल आहे सा कंहिं खे न मिली, उहा आहे ख़ातमियत। माना हिन खां बाद क़यामत ताईं नबी न थींदो। जेके बि अॻे नबी हुया उन्हनि जे पुठियां नबी आया, जेके बि अॻे रसूल थिया उन्हनि जे पुठियां रसूल आया, पर असांजे हुज़ूर जे पुठियां न को नबी न को रसूल। इहो आहे असांजे रसूल ऐं ॿियनि सवा लख रसूलनि ऐं नबियनि जे विच में फ़र्क़ु। हाणे जेकॾहिं असांजे हुज़ूर खां बाद को बि शख़्स कंहिंखे चए त हे नबी आहे, हे नबी आहे, हे नबी आहे, या उन नबीअ मञींदड़ क़ौम जी को इज़त करे, उहो उन क़ौम जो माण्हू आहे। मन तशब्बह बिक़ौमिन फहुव मिनहुम, मुंहिंजे हुज़ूर साईं फरमायो त मन तशब्बह, जेको कंहिं क़ौम सां को मुशाबहत रखे थो, नमूनो ज़ाहिरी ओढ़ो थो रखे, त बि उन्हनि मंझो आहे। पर जॾहिं उन्हनि खे इज़त ॾिए, उन्हनि खे मथां करे, उहो त ॿितरी कयो आहे उन्हनि मंझो आहे। ज़ाल हज़ार दफ़ा चवे त कादियानी न आहे, पर इन कादियानी सां हिन जी तशबीह आहे, हिन जो उथणु आहे, हिननि जो वेहणु आहे, हिननि जो ॻाल्हाइणु आहे, हिन जो ॻोल्हाइणु आहे, हिननि खे उहिदा ॾियणा आहिनि, हिननि खे मर्तबा ॾियणा आहिनि वॾे में, तंहिं करे इहो बि कादियानी में दाख़िल आहे। ऐं होॾे ज़कात जे ॾसण सां काफ़िर थी पियो, फर्ज़ जे लाहिण सां ॿीहर काफ़िर थी पियो। वरी जॾहिं अमेरिका वियो उते चयईं त पुछियऊंसि त क़ुर जो कानून तुंहिंजे मुल्क में आहे, इस्लामी कानून आहे? चई हा, इस्लामी कानून मुंहिंजे मुल्क में आहे। चई पोइ उन इस्लामी कानून में त चोर जो हथ बि कपिबो आहे? चई हा, पर इहा मस्ख़रापन मुंहिंजे मुल्क में कान्हे। हिन क़ुर में थो चए सारिक व सारक फक़्तु ऐदिहुमा, मर्द हुजे औरत हुजे हुनजो हथ कपियो, चोर जेकॾहिं चोरी करे त हथ कपियोसि। हे थो चए त मस्ख़रापन कान्हे। अलाह मस्ख़री मोकिली, जिब्रील मस्ख़री आंदी, रसूल मस्ख़री ॿुधाई, क़ुर मस्ख़री आहे। इहो मुस्लमान आहे। मुस्लमानो, हिन वक़्त में तव्हांजी क़ौम ज़बरदस्त गंदे शिकंजे में अची चुकी आहे। हथकी जेकॾहिं जान न छॾाईंदव, इन शिकंजे में आज़ादु थियणु तव्हांखे मुश्किल आहे। अलाह तबारक व तआला तव्हांखे इस्लाम ॾिनो आहे, दीन ॾिनो आहे, इज़त ॾिनी आहे, गैरत ॾिनी आहे। निमाज़ पढ़ो, रब खे सजदो करियो, अलाह जे ॾाढो झुको। अलाह तबारक व तआला पंहिंजे सजदे कंदड़ क़ौम ते, सजदे कंदड़ नबी जी उम्मत ते अहिड़े क़िस्म जी क़ौम मुसलत न कंदो आहे। हीउ सभु असांजे बद किरदारी जो नतीजो आहे। इन्नमा अमालुकुम उम्मालुकुम, जेसि ताईं तव्हां पंहिंजो पाण मुंहुं न धोईंदव, दरिया जे किनारे ते वेठा हूंदव,
तॾहिं बि मुंहं थियल शख़्स जो कोई मुंहुं न धोईंदो जेसिताईं पाण लपण जी हणे तव्हां मुस्लमान जेकर पंहिंजो मुंहुं न धोईंदव। इहा कार मुंहिंजी जेका हिन वक़्त में लॻी आहे